हे सभु एक्सलूं पयूं आहिनि ऐं टेंगियल तारुनि वारुनि सां पयूं आहिनि। हेठों माण्हू अचनि वञनि था। अंदरों तव्हां ॾिसो था त गाॾी सफ़ा ॿरे थी। वॾो ज़बरदस्त क़िस्म जो पैनल लॻल अथसि। कड़क हो गए बाल तुम्हारे, क्या लगाते हो? भाई मैं खुद तेल तैयार करता हूँ, किसी के कहने पे नहीं जाता। सांडे का तेल होता है। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॾेखारींदासीं त एक्सीडेंट थियल गाॾी कीअं ठहंदी आहे ऐं अहिड़ा माण्हू जेके आहिनि अहिड़ा भंड लिकाईंदा आहिनि। एक्सीडेंट गाॾियूं जेके अहिड़ियूं ठाहींदा आहिनि, वठण वारे ग़रीब खे ख़बर ई न पवंदी आहे त गाॾी एक्सीडेंट आहे या न आहे। ऐं हे मां तव्हांखे ॾेखारियां थो, हे अलाही छा विधी अथई, हेॾां ज़ंजीर ॿधियो अथई, होॾे कुपी हई अथई, छिक छिका लॻी पई अथसि। अब हे छा आहे भला, हे कंहिंमें लॻी आहे? तो ईअं वण में लगी है सर। वण में पासो लॻो अथसि। पोइ हाणे तूं छा थो करींसि? इलाज था क्यों? लाश इलाज इलाज इलाज। पोइ हे भला मां पहिरियों दफ़ो थो ॿुधायां कीअं थींदो आहे, छा थो करेसि? ये छिक भी है ना। छिकी बि आहे इन सां? जी जी। भला असांखे छिके ॾेखारींदे, असांजा ऑडियंस जेके दोस्त यार आहिनि ॾिसनि त कीअं छिकबी आहे। माना छिकण त छा आहे, पीस जेको आहे ॿाहिरि ईंदो। ॾिसो भाउ, असांखे हीअं थो करे छिके थो ऐं हेॾां ॾिसूं अञा फाथो न आहे शायदि पाइप हेठि, हेठों पाइप फासाए कयोसीं। भाउ यार हे पीस ॿाहिरि थो अचे, हे कल्टस आहे, कल्टस आहे ऐं कल्टस बि नई आहे तक़रीबन। ॾिसो इहो कड़ो हिन मां निकिरे त डस्ट थी वेंदो आहे मुंहं में। भाई लॻंदो या न लॻंदो? भाई हेॾा नलको हलाए थो, जीअं पाणी नलको हलाइबो आहे, नलको हलाए थो ऐं हेॾा हे छिकबो थो वञे। हे छिकेसि थो सॼी साइड हेठी बि या छिक बि। ऐं हालांकि हे दरवाज़ो तव्हां ॾिसो कीअं थी वियो अथसि, माना ॾिसो कीअं थी वियो अथसि। अंदरों बि ॾेखारियां तव्हांखे, अंदरों ॾिसो। हे हथोड़ो छो खयो अथई? या अल्लाह, अब बोल जब मालिक इहो हशर ॾिसे पंहिंजी गाॾी सां त गाॾी ठराए ई न कसम सां। वन कारीगर वॾो आहे, कमु बि वॾो अथसि। ॿियो वरी हेॾे असांजी गाॾी ठहे थी, सिटी आहे, हिन जूं जेके फुटपाथूं आहिनि उहे थोरियूं कलर थियनि पियूं ऐं सस्पेंशन जो कमु उहो बि करायोमांसि। अब भाई घणा ॾींहं लॻंदा हिन में? 4 ॾींहं खाई वेंदी। 4 ॾींहं खाई वेंदी। लॻल किनी आहे, सो हे छिक छिक हिन मशीन सां लॻी पई अथसि। हेठों लोह जो आहे जंहिंमें हे फासाई अथई ऐं ज़ंजीर सां छिकेसि थो। वरी इहा गाॾी मां तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदुमि त कीअं ठही आहे, ईअं न भाउ? जी जी बिल्कुल। ठीकु आहे, 3-4 ॾींहंनि खां पोइ ज़रूरु तव्हांखे ॾेखारींदुमि। बाक़ी मां तव्हांखे पंहिंजी सिटी ॾेखारियां थो। सिटी आहे 2006-07। ठीकु आहे, रिम विम भला पियल अथसि, ॾिसो था रिम तमामु भला पियल अथसि। हे गोलाई थोरी तो गरियल हुयसि, उहा सेट कराई थी मांसि। बाक़ी हूअं गाॾी सही आहे, गाॾी फर्स्ट क्लास सही आहे। हेॾां हे फुटपाथ जो थोरो मसइलो हुअसि, उहे फुटपाथ पीस ई न वणाए छॾियोमांसि हेठियों दरवाज़े खां हेठां। बाक़ी गाॾी सही आहे, सॼी ओके आहे। ऐं कलर मैच जे लाइ बि मां चयोमांसि हे खोल, हे खोले उहो ई कलर वठी उहो ई फुटपाथनि ते कराए। बाक़ी अॻियों बिल्कुलु सही आहे, अॻियां किथां बि रंग भंग जो को कमु कोन्हे, सस्पेंशन जो को कमु कोन्हे। सॼी गाॾी साफ़ सुथरी आहे। मेरी थी वई आहे, हिते मेरी थी वई आहे, पर कमु ओके आहे। हा उस्ताद किधर गया? हितां जो जेको उस्ताद आहे, बेसिकली त वॾो उस्ताद अंदरि वेठो आहे, हे सॼो सस्पेंशन जो हिन जो कमु आहे। ॿियो वरी शागिर्द आहे, उहो हाणे हकीम थी वियो आहे, उहो वरी वारनि जा इलाज थो माण्हू खे ॾिसे त लिम या पन्नाणो हे उहो वेठो आहे। इहो बि तव्हांखे मां मिलायां थो, इन गंजी कराई, वार हिन वटि इनखे अची विया आहिनि। इहो बि मां तव्हांखे पुछां थो, अब गंजी कराई आई न घणा दफ़ा? 4 दफ़ा गंजी कराई अथई। अब हे हकीम सही थो लॻई? हा, पोइ तूं त इलाज न कराईंदे न। हलो ठीकु आहे, हकीम साहिब खां पुछूं था। ओए हकीम साहब वेठल आहे। हकीम साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अब दोस्तों, ये असांजे सस्पेंशन जो कमु बि कंदो आहे, हिन गाॾी जो बि बल्कि कयो अथई। सो भाईजान थोरे बाल दिखाओगे? दोस्तों हिनखे वार ई न हुया, हे ॾिसो था सॼा वार मथां घाटा थिया अथसि, घाटा वार थिया अथसि। अरे भाई त सुहा था लॻनि, कड़क हो गए बाल तुम्हारे, क्या लगाते हो? भाई मैं खुद तेल तैयार करता हूँ, किसी के कहने पे नहीं जाता। सांडे का तेल होता है? नहीं सर, तो? सांडे का नहीं है, यही चमेली का मिल जाए, सरसों का मिल जाए, उसी में बन जाता है। कुछ चीजें में ऐड करनी पड़ती हैं और रिजल्ट आपके सामने। रिजल्ट तो आ गया, क्योंकि मैंने पहले भी आपको देखा था, अब देख रहा हूँ तो बड़ा देख रहे हो। आज भी देख रहा हूँ। और तुम यहाँ किस दरख्त के नीचे बैठे हुए हो? नीम के दरख्त के नीचे। नीम के दरख्त की डॉक्टर ने बोला है क्या? जी, क्या बोला है? नीम की जो नमूरियाँ होती है कच्ची, हाँ। ये आप ले लो, आंवले का तेल ले लो और 200 ग्राम ये होनी चाहिए और 100 ग्राम कलौंजी।
इसको सही तरीके पकाओ और इसी का तेल जो है ना आप सर पे लगाते रहो, बस 2 महीने के अंदर अंदर रिजल्ट आपके सामने हो जाएगा। खुदा की कसम, अब अगर ये वीडियो वायरल हो गई ना तो तुम ये काम छोड़ के हकीम बन जाओगे। भाई मैंने अपने आप नहीं, रिजल्ट तो अच्छा है, तजर्बा अपने पे किया है, किसी और पे नहीं। ये जो चीजें बताई यही चीजें होंगी ना, यही चीजें होंगी, इसके अलावा कुछ नहीं होगा। अगर आपसे बंदा लेने आए तो बना के दूंगा, बना के दोगे, उसके पैसे होंगे। राशि बार में तो खरीदूंगा ना यार। हाँ खरीदोगे, हाँ तेल वेल खरीदोगे। तेल खरीदना पड़ता है, जैसे कलौंजी वो महंगी है थोड़ी, वो लेनी पड़ती है, थोड़ी मेहनत भी होनी है। सिटी कैसी है? वो जो आपने गाड़ी उसका सस्पेंशन बनाया कैसी है? A1 है ना? चला के देखो, इंशाल्लाह आप खुद बताओगे कि गाड़ी ओके भी है। मजा आ जाएगा, है ना? कमेंट करना बाकी। अच्छा दोस्तों, हिकिड़ी शइ मां तव्हांखे ॾेखारणु चाहियां थो जेका तमामु मूंखे ख़तरनाक, जेका डेंजर लॻे थी, उहा हीअ आहे। हे सभु एक्सलूम पयूं आहिनि ऐं टेंगियल तारुनि वारुनि सां पयूं आहिनि, हेठों माण्हू अचनि वञनि था। हे ॿारड़ा बि आहिनि, उस्तादु अंदरि ई वेही रहियो आहे। मां हिननि खे चवंदो आहियां मिज़ाइल, हे बाबा जंग जा मिज़ाइल आहिनि, अंदरि वञूं किरी पए त माण्हू मरी वञे, गोलियुनि वांगुरु सिधियूं चूबूं मथे मिली वेंदियूं। सो सभु ईअं टेंगियल आहिनि। उस्ताद जी अस्सलाम वालेकुम। खतरों के खिलाड़ी उस्ताद, उस्ताद तुम बीच में यहाँ बैठे हो, ऊपर आपके सारे मिसाइल पड़े हुए हैं। हाँ, ये पक्का किया हुआ है ना इसको, मतलब आपका एतमाद अल्लाह पे कि जिस दिन जो लिखा होगा वो मिलेगी, मिलेगी। जो रात कब्र में बाहर नहीं है। जो रात कबर में वो बाहर नहीं है। दोस्तों सॼो सामान इन वटि हर गाॾी जो अथव, सिविक हुजे, करोला हुजे, टोयोटा हुजे, कहिड़ी बि नई पुराणी कहिड़ी बि गाॾी हुजे न, तव्हां वटि शाकर बाकर एक्सलू सस्पेंशन जो पूरो कंप्लीट कमु हिते थींदो आहे। हिन वटि वॾी मशीनरियूं आहिनि, मां तव्हांखे ॾेखारे छॾियां। हे मशीनरियुनि सां हे कमु सेट वेट कंदा आहिनि। हे ॾिसो, हे सॼो सिस्टम जेको न जदीद तरीक़े सां टेक्नोलॉजी सां सेट कंदो आहे। ऐं हिन जी जेका एड्रेस आहे, पहलवान ॻोठ राबिया सिटी जे बिल्कुलु साम्हूं हिकिड़ो सर्विस सेंटर आहे, असलम सर्विस सेंटर आहे। हे जेको सस्पेंशन वारो आहे, इहो बि असलम ई इंजीनियरिंग वर्क्स आहे। सो हे जॾहिं बि अचो, मुंहिंजो नालो खणंदव इमरान चांडियो वीडियो वारो, त हे तव्हांखे रिआयत बि कंदा ऐं इंशाल्लाह सुठो कमु करे ॾींदा ऐं तव्हांखे शिकायत न ॾींदा। ऐं असांजा जेके पीस आहिनि, 2-3 जेके मैच कंदो, उहो हे उस्तादु हूंदो, हे ढकण उस्तादु खोले थो ऐं मैच कराइण वेंदो। उस्ताद, ये कब तक मिलेगी मुझे गाड़ी? 2 घंटे में। अब 2 कलाकनि में उस्ताद पंहिंजो पेंटर आहे हिते जो कमु कंदो आहे। नाम बता दो उस्ताद। मोहम्मद ज़ैन। मोहम्मद ज़ैन बि हिते ई अथव। हिन सम्झो हिते अची वियो त मोहम्मद ज़ैन वटि अची वियव। पेंटिंग जो, डेंटिंग जो, लाइटुनि जो, हर शइ जो हिते कमु थींदो अथव। माना लाइटूं वाइटूं, हेडलाइटूं वग़ैरह सभु हिते ई साफ़ु थींदियूं आहिनि। माना गाॾी जो हर कमु हिते ई थींदो आहे। मां हिते ईंदो आहियां, मुंहिंजी टीम जा जेके दोस्त यार आहिनि सभु हिते ई ईंदा आहिनि। ऐं एड्रेस मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, जेको राबिया सिटी में ॿाहिरि पंप आहे, पंप कहिड़ो आहे भाई, कहिड़ो पंप आहे? PSO जो पंप आहे। उन खां अंदरि ईंदा आहियूं घिटी में, त हे जेको रोड आहे, हे राडो वेंदो आहे। हे सिधो रोड राडो वेंदो आहे ऐं हे सिधो पहलवान ॻोठ वेंदो आहे। हे अथव हिते सर्विस वारो असलम, हे मशहूरु आहे। ऐं दोस्तो ॿी गाॾी हीअ दोस्त मुंहिंजे जी गाॾी आहे ऐं ब्लैक कलर में, मतिलबु हीअ बि ब्लैक कलर में आहे, पर अञा प्रोसेस में आहे। प्रोसेस मतिलबु कीअं त सर्विस वर्विस थी वई आहे, सभु कुझु थी वई आहे, पर हिन में कुझु शयूं अञा इंस्टॉल थींदियूं। जीअं तव्हां पोइ ॾिसो था त नंबर प्लेट लॻल कोन्हेसि, या हे जेको लोगो आहे इहो लॻल कोन्हेसि H वारो, पर गाॾी हे बम्बाट आहे। बम्बाट सम्झो था असांजी सिंधी ॿोली में था। सो हे रिम बिम भला लॻल अथसि, गाॾी सफ़ा शीशा खे भरे थी। ऐं गाॾी वॾी ॻाल्हि ॿुधायांव त सॼी जेन्युइन गाॾी आहे, पूरी गाॾी जेन्युइन आहे। फेड आहे मां तव्हांखे ॾेखारियां, ॾिसो न फेड आहे, छत बि फेड अथसि, पिलर बि फेड अथसि, मतिलबु हे फेंडर वेंडर, हे बॉनेट वॉनेट थोरो फेड अथसि, पर गाॾी जेन्युइन आहे। माना गाॾी सफ़ा जीअं माना चइजे गाॾी नस्ली, उहा गाॾी आहे। ऐं पंहिंजी इंजन ते वॾी ॻाल्हि इहा आहे, इंजन साउंड अथसि बिल्कुलु जीअं रुपयो जो रुपयो इंजन चवंदा आहिनि पंहिंजी ॿोली में। सो नंबर प्लेट बि लाथियूं आहिनि। अंदरों तव्हां ॾिसो था त गाॾी सफ़ा ॿरे थी, वॾो ज़बरदस्त क़िस्म जो पैनल लॻल अथसि। ऐं वॾी ॻाल्हि ॿुधायो त ऑटोमेटिक आहे, ऑटोमेटिक बि आहे। सीटूं कुशन विशन ज़बरदस्त अथसि, मथे छत वत तव्हां ॾिसोसि त पाण कीअं। मां तव्हांखे हिन जो इंजन रूम बि ॾेखारियां थो। ऐं गाॾी जा माना हे ॾिसो था झड़पूं वड़पूं कीअं अथसि, साफ़ु सुथरियूं झड़पूं अथसि। गाॾी फुल जेन्युइन आहे, फुल जेन्युइन गाॾी आहे। ऐं हीअ बि आहे सेल जे लाइ, रिमोट में सेल जो थोरो मसइलो अथसि, पर कमु करे थो। सो हीअ आहे ऑटोमेटिक, ऐं हीअ बि गाॾी सेल जे लाइ आहे। ऐं जंहिं दोस्त खे खपे, हिन मां बल्कि नंबर बि ॾेई थो छॾियां न, ईअं तो कयां, मां नंबर ॾेई थो छॾियां। खुले छो थो यार, अब खुल, रिमोट में जेको आहे न सेल घटि अथसि। सो दोस्तो दरवाज़ो खुली वियो आहे। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थो त इन जी इंजन रूम जेका आहे उहा कीअं आहे, इंजन रूम कीअं आहे। गाॾी रिम त मां तव्हांखे ॾेखारियमि, टायर वायर रिम ॾेखारियमि, भला रिम अथसि। ऐं इंजन जो रूम बि तव्हांखे ॾेखारियां थो। दोस्तो हे अथव इंजन रूम, पैक अथसि, सफ़ा इंजन रूम पैक अथसि। हे ॾिसो, ऐं हिन जी टिकली हेॾां लॻल आहे, साफ़ु सुथरी गाॾी आहे। ऐं हिन जो बॉनेट बि ॾिसो, हिन ताईं जेन्युइन स्टाइल में आहे। हे हिन खे अञा कंपनी जा लॻा पिया आहिनि,
गत्ता वत्ता ॿियनि में घटि हूंदा आहिनि, हिन में ॾिसो था हे सॼा कंपनी जा फिटिंग विटिंग सॼी कंपनी जी अथसि। अञा ताईं ॾिसो हिन जी सॼियूं जेके बि सीलूं आहिनि सभु ओके अथसि, जेन्युइन स्टाइल में ई अथसि पंहिंजो। ऐं गाॾी मां बाक़ाइदा माना हर शइ हिन जी चेक करे ऐं पोइ खईं। बल्कि हे ॾिसोसि था न, हीअ अॻी हिन जी मेन पट्टी आहे, मेन पट्टी थोरी फेड आहे पर जेन्युइन आहे। इन मतिलबु त हीअ गाॾी लॻी किथां बि न आहे। ऐं इंजन रुपयो जो रुपयो अथसि, बैटरी नई लॻल अथसि। ऐं ॿियो छा तव्हांखे ॾेखारियां जेको तव्हां चओ, बल्कि झड़पूं त मां तव्हांखे ॾेखारे छॾियूं, पोयों गाॾी मां तव्हांखे ॾेखारे छॾी आहे 2005 सिविक EXI। हीअ ॾिसो टॉप ऑफ द लाइन आहे। डिगी बि तव्हांखे खोले ॾेखारियां थो, भला डिगी बि खोले ॾेखारियां थो। हे डिगी आहे हिन जी दोस्तो, इन टिकिरी पियो। हे डिगी आहे हिन जी, साफ़ु सुथरी अथसि। ऐं हेठां बि तव्हांखे ॾेखारियां थो, हे ॾिसो साफ़ु सुथरी गाॾी आहे, सफ़ा साफ़ु सुथरी। सो टायर वायर जेक वेक पिया अथसि पंहिंजो जेन्युइन कंडीशन में अञा ताईं। ऐं किथां बि गार गुर किथां बि कोन्हे, पूरी साफ़ु सुथरी गाॾी आहे। 2005 सिविक आहे। ऐं हिन जी जेका बायोमेट्रिक आहे उहा बि तव्हांखे मिली वेंदी। जंहिंजे नाले ते गाॾी आहे उहो दोस्त असांजो गॾु आहे सम्झो, उन नाले ते ई आहे। हे ॾिसो परे खां मां तव्हांखे ॾेखारे छॾियां 2005। पर हिन जा जेके पैसा फाइनल ऐं आख़िरी थींदा उहे थींदा 15,25,000 सिर्फ़ु हिन वीडियो जे लाइ। बाक़ी OLX ते हिन जी क़ीमत ॿी हूंदी, सिर्फ़ु हिन वीडियो मुंहिंजे लाइ सिर्फ़ु 15,25,000 फाइनल डॉट हूंदा। उन ते का बार्गेनिंग न हूंदी। नंबर मां तव्हांखे दोस्त हिकिड़े ॾेई थो छॾियां, उहो तव्हां सां डील कंदो। पर जॾहिं हीअ गाॾी सेल थी वई त उनजे हेठां ज़रूरु पढ़िजो कमेंट, उन में लिखियलु हूंदो त बाबा गाॾी सेल थी वई आहे, पोइ कॉल न कजो, छो त हीअ सेल जल्दी थी वेंदी। सो दोस्तो मां तव्हांखे पंहिंजो दोस्त जो नंबर ॾेई थो छॾियां, उहो तव्हां सां डील कंदो। नंबर ॿुधां दोस्तों नंबर आहे मुंहिंजो 0346896387। सो दोस्तो गाॾियूं तव्हांखे मां ॿई ॾेखारियूं, सिटी बि ॾेखारी आहे ऐं सिविक बि ॾेखारी आहे। ऐं कमेंट ज़रूरु कजो त गाॾियूं तव्हांखे कीअं लॻियूं। ऐं हीअ गाॾी फ़िलहालु तयारु आहे, जंहिंमें मां वेठो आहियां सिविक, हीअ तयारु आहे। इन जा पैसा मां तव्हांखे ॾिसे छॾिया, पर इहे डॉट अथव तव्हांजे लाइ। हालांकि इहा OLX ते जंहिंमहिल वेंदी त हिन जी बि जेका क़ीमत आहे उहा थोरी मथे आहे। मुंहिंजो नालो खणंदव, वीडियो नेटवर्ल्ड ब्रॉस जो खणंदव, फेसबुक ते मुंहिंजो जेको पेज बि आहे ऐं अजरक TV जे नाले सां मुंहिंजो YouTube जो चैनल बि आहे, उन नालो खणंदव त तव्हांखे हीअ गाॾी 15,5 में फाइनल मिलंदी। नंबर मां हेठो लिखी थो छॾियां, नंबर अथव, इन नंबर ते तव्हां कॉन्टेक्ट करे ऐं अची सघो था, गाॾी विज़िट करे सघो था। ठीकु आहे दोस्तो। ऐं जेकॾहिं हीअ वीडियो सुठी लॻी हुजे त लाइक कजो, शेयर कजो ऐं पंहिंजी संगत खे चइजो सब्सक्राइब करे। पंहिंजो चैनल आहे, भाउ जो चैनल आहे, माना चांडियो जो चैनल आहे। नेक्स्ट व्लॉग में ॿी कंहिं गाॾी सां मिलंदासीं, तेसिताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़।